जी इम्तियाज़ साहब, हैदराबाद में कीअं जश्न आज़ादीअ जूं तयारियूं हलन थियूं पयूं? बिल्कुल बात सिंध जे ॿियनि शहरनि जीअं हैदराबाद बि जश्न आज़ादी जे हवाले सां तयारियूं तमामु उरूज ते पहुतल आहिनि। हैदराबाद में जेके ख़ासि करे सरकारी इमारतूं आहिनि, असां ॾिसूं था त उते 1 अगस्त खां ई जेके रंग बिरंगी लाइटिंग हुजे थी, क़ौमी झंडे जी तिर्ज़ या उहे लॻायूं वञनि थियूं। हाणे हैदराबाद शाम जे टाइम ते असांखे ईअं ई लॻंदो आहे त रोज़ानू जे बुनियाद ते हिते 14 अगस्त वारो जश्न आहे उहो मल्हायो पियो वञे। मुख्य जेके तक़रीबूं आहिनि उहे ज़िले इंतिज़ामिया पारां कयूं वञनि थियूं हैदराबाद में। उनखां अलावा 1 अगस्त खां ई जेके स्कूलूं वग़ैरह खुलनि थियूं, त उते बि असां ॾिठो आहे त जेके ॿारड़ा हुजनि था स्कूलनि में पढ़नि था उहे बि तक़रीबूं शुरू कनि था। त उन करे लॻे ईअं थो त 1 अगस्त खां ई हिते हैदराबाद में जेको आहे जश्न आज़ादीअ जो में आज़ादी वारो जेको जोश आहे या ॾिहाड़ो आहे उहो भरपूर नमूने सां मल्हायो वञे थो। वाह हाणे बि वाह। असां ॾिसूं था त रोज़ानो जे बुनियाद ते हिते तयारियूं आहिनि। जेके ॿारड़ा आहिनि उहे हाणे ख़रीदारी बिल्कुलु। उन्हनि कई आहे त जीअं जश्न मुख़्तलिफ़ जेके तफ़री माग आहिनि या मुख़्तलिफ़ जेके जायूं आहिनि उते वञी आसानी सां मल्हाए सघनि। अच्छा इम्तियाज़ साहब, अक्सर नज़र ईंदो आहे नंढड़ा ॿारड़ा पाकिस्तान जूं ऐं हुनजे झंडे जूं टी शर्ट्स पाए पिया घुमंदा आहिनि। मूंखे त 1 अगस्त खां ई कराची में अहिड़ा कपिड़ा अहिड़ा ॿारड़ा नज़र पिया आया। छा हुते हैदराबाद में बि इहा सूरत हाल आहे? बिल्कुलु बात, छाकाणि त मां जीअं तव्हांखे ॿुधायो त हिते 1 अगस्त खां ई थिए थो त मुख़्तलिफ़ जेके बाज़ारूं आहिनि, जीअं असां रुॻो उर्दू बाज़ार जी ॻाल्हि कयूं था, रेशम बाज़ार ॾिसो, उते रुॻो इहा जेका जश्न आज़ादी जे हवाले सां कपिड़ा हुजनि था, चूड़ियूं हुजनि थियूं, सैंडल हुजनि, जेके बि शयूं इन तिर्ज़ सां मिलनि थियूं उन्हनि जी ख़रीदारी उरूज ते पहुची वञे थी। त हाणे बि जेके ॿारड़ा हुजनि था उहे फैमिली सां गॾु अचनि था। हाणे त मज़े जहिड़ी ॻाल्हि आहे त उन्हनि खे 3 ॾींहं लगातार जेका आहे न मोकल थी वई आहे, त उन करे बिल्कुलु इहा सुठी ॻाल्हि आहे। 3 ॾींहं जूं मोकलूं आहिनि त ॿार यकीनन मौजू कंदा।